वेलकम बैक नाज़रीन। अवांखे ॿुधाईंदासीं सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर जे बयान जे हवाले सां। संदसि चवणु आहे त पिशावर में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इंटरनेशनल सर्कस कंपनीअ जो हशर दुनिया ॾिठो आहे। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर बयान जारी कंदे इहो बि चयो त पुलिस माइक्रोफोन ते जेल भरियो तहरीक लाइ दावत ॾींदी रही पर हिकु माण्हू बि पुलिस जी महिमान नवाज़ी क़बूल न कई। संदसि चवणु आहे त पीटीआई अॻवान ऐं MPS पुलिस जे गाॾियुनि सां सेल्फियूं ठाहींदा रहिया। इमरान ख़ान जा टाइगर पुलिस खे ॾिसी रफू चकर थी विया। इमरान ख़ान इंटरनेशनल सर्कस कंपनीअ जो रावलपिंडीअ में तमाशो थी रहियो आहे। इमरान ख़ान जी प्रोडक्शन ऐं शेख रशीद जी डायरेक्शन में सर्कस कंपनी अॼु पंहिंजो टियों शो पेश करे रही आहे। पिशावर में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इंटरनेशनल सर्कस कंपनीअ जो हशर दुनिया ॾिठो। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमर बयान जारी कयो आहे। संदसि चवणु आहे त पुलिस माइक्रोफोन ते जेल भरियो तहरीक लाइ दावत ॾींदी रही पर हिकु माण्हू बि पुलिस जी महिमान नवाज़ी क़बूल न कई। पीटीआई अॻवान ऐं MPS पुलिस जे गाॾियुनि सां सेल्फियूं ठाहींदा रहिया। इमरान ख़ान जा टाइगर पुलिस खे ॾिसी रफू चकर थी विया।